बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 25 दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे धन जी अहमियत। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाब जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे धंधो माना किरत या कम। लफ़्ज़ आहे वसीलो माना ज़रियो। लफ़्ज़ आहे शुमार माना ॻणप। लफ़्ज़ आहे राज माना लागू। लफ़्ज़ आहे मुशक्क़त माना सख़्त मेहनत। लफ़्ज़ आहे ताल्लुक़ माना वास्तो। लफ़्ज़ आहे चिमटी माना लोह जो कांटो। लफ़्ज़ आहे घणा मंजियूं माना मट रखण जो फ्रेम। लफ़्ज़ आहे ॾांदारियूं माना कंडा खणण लाइ काठ जो औज़ार। पोइ लफ़्ज़ आहे पिनोड़ो माना ॻोहियल मिटीअ जो ॻोढ़ो। पोइ लफ़्ज़ आहे गुज़रान माना गुज़र सफ़र। लफ़्ज़ आहे जोगो माना लाइक। लफ़्ज़ आहे क़दीम माना आगाटे। लफ़्ज़ आहे मवरसे माना विरासत में ईंदड़। लफ़्ज़ आहे चंद माना कुझु। लफ़्ज़ आहे धमण माना हवा ॾियण वारो पुड़। लफ़्ज़ आहे संदाण माना लोही टुकुर। पोइ लफ़्ज़ आहे पाञारियूं माना ॾांदनि ॿधण जो फ्रेम। पोइ लफ़्ज़ आहे ॻोहण माना मलण। पोइ लफ़्ज़ आहे महारत माना कारीगरी। लफ़्ज़ आहे आवी माना भट्ठी। लफ़्ज़ आहे पोखी राही माना ज़राइत। लफ़्ज़ आहे रेज माना ज़मीन खे पाणी ॾियणु। पोइ लफ़्ज़ आहे टोया माना अन्न मापे ॾियण जो थाम। लफ़्ज़ आहे पाटियूं माना ठिकर जा थाल। लफ़्ज़ आहे वाहोलो माना वाढे जो छिलण जो औज़ार। पोइ लफ़्ज़ आहे पारा माना मिटीअ जो देगिड़ो। पोइ लफ़्ज़ आहे काराई माना काठ कपण जो औज़ार। लफ़्ज़ आहे मुअज़्ज़िज़ माना इज़त वारो। पोइ लफ़्ज़ आहे सनअतकारी माना कारखाना। पोइ लफ़्ज़ आहे मसरूफ़ माना मशगूल। पोइ लफ़्ज़ आहे नफ़ीस माना नाज़ुक। लफ़्ज़ आहे इज़ाफ़ो माना वाधारो। पोइ लफ़्ज़ आहे लाभ माना फ़ाइदो। लफ़्ज़ आहे चौथायूं माना अन्न जो मापो। लफ़्ज़ आहे हुरला माना कुटणा। लफ़्ज़ आहे टपायूं माना वेहण लाइ कुर्सी। लफ़्ज़ आहे रंदो वाढे जो औज़ार। लफ़्ज़ आहे रंबी माना लोह जो औज़ार। लफ़्ज़ आहे आॾाणो माना कपिड़ो उणण जी मशीन। लफ़्ज़ आहे एहतियात माना ख़बरदारी या बचाव। मश्क अलिफ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, लोहार छा ठाहींदो आहे? जवाब, लोहार लोह जूं शयूं ठाहींदो आहे। सवाल नंबर ॿियो, वाढे जा कहिड़ा औज़ार आहिनि? जवाब, वाहोलो, काराई, रंदो, रंबी, गिरमिट ऐं सेराई वाढे जा औज़ार आहिनि। सवाल नंबर टियों, आवी छा आहे? जवाब, आवी भट्ठी जो हिकु क़िस्म आहे जंहिंमें कुंभार थाम पचाईंदो आहे। सवाल नंबर चोथों, सोनारे ऐं लोहार जे धंधे में कहिड़ो फ़र्क़ु आहे? जवाब, सोनारो सोन मां ज़ेवर ऐं लोहार लोह मां शयूं ठाहींदो आहे। सवाल नंबर पंजों, आॾाणो छा खे चइबो आहे? जवाब, आॾाणो कपिड़ो उणण जी मशीन आहे। सवाल नंबर छहों, किताब में ॼाणायल धंधनि खां सवाइ किन ॿियनि
धंधनि जा नाला ॿुधायो। जवाब: डॉक्टर, उस्ताद, ड्राइवर, इंजीनियर बि हिक क़िस्म जा धंधा आहिनि। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं पंहिंजे जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि मुअज़्ज़िज़, आॾाणो, सनअतकारी, राइज, आवी, मवरसे, महारत। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जी माना लिखंदासीं ऐं जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे मुअज़्ज़िज़ माना इज़त वारो। जुमिलो लिखंदासीं उस्ताद मुआशिरे जो हिकु मुअज़्ज़िज़ फ़र्द आहे। पोइ लफ़्ज़ आहे आॾाणो माना कपिड़ो उणण जी मशीन। जुमिलो लिखंदासीं हिन दौर में आॾाणो घटि इस्तेमालु थिए थो। पोइ लफ़्ज़ आहे सनअतकारी माना कारखाना। जुमिलो लिखंदासीं असांजे मुल्क में सनअतकारी वधी रही आहे। पोइ लफ़्ज़ आहे राइज माना लागू। जुमिलो लिखंदासीं असांजे मुल्क में जमहूरी निज़ाम राइज आहे। पोइ लफ़्ज़ आहे आवी माना भट्ठी। जुमिलो लिखंदासीं कुंभार आवीअ में थांव पचाईंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे मवरसे माना विरासत में ईंदड़। जुमिलो लिखंदासीं आम तौर ते धंधा मवरसे हूंदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे महारत माना कारीगरी। जुमिलो लिखंदासीं हर कारीगर खे पंहिंजी पंहिंजी महारत हूंदी आहे। जीम मोहाणे जे किरत बाबति के बि 10 जुमिला लिखो। जी दोस्तों, हाणे मोहाणे जे किरत बाबति 10 जुमिला लिखंदासीं। जुमिलो पहिरियों मच्छी मारण वारे खे मोहाणो चइबो आहे। जुमिलो ॿियो हू समुंड या दरिया मां सॼो ॾींहुं मच्छी मारे बाज़ार में विकिरो कंदो आहे। जुमिलो नंबर 3 मोहाणे जी रोज़गार जो बुनियादु मच्छी मारण आहे। जुमिलो नंबर 4 मोहाणे खे कॾहिं घणियूं त कॾहिं थोरियूं ऐं कॾहिं त कुझु बि मच्छी न मिली सघंदी आहे। जुमिलो नंबर 5 मोहाणे जो गुज़रान सख़्त महिनत खां पोइ बि मुश्किल सां थींदो आहे। जुमिलो नंबर 6 पर तॾहिं बि मोहाणो पंहिंजी किरत मां ॾाढो ख़ुशि हूंदो आहे। जुमिलो नंबर 7 कंहिं मोहाणे वटि त वॾा ॼार हूंदा आहिनि त किन खे वरी नंढियूं ॼारियूं हूंदियूं आहिनि। जुमिलो नंबर 8 मोहाणे जी हिन महिनत वारे पोढ़े में अल्लाह ताला बरकत अता करे। जुमिलो 9 मोहाणे जे करे ख़ल्क़ मच्छी जहिड़ी अल्लाह ताला जी अज़ीम नेमत खे इस्तेमालु कंदे ख़ुशि थींदी आहे। जुमिलो नंबर 10 12 डॉक्टरनि जी कौल मुताबिक़ हफ़्ते में 1 या 2 दफ़ा खाधे में मच्छी ज़रूरु इस्तेमालु कंदा करियो। दाल हेठि ॾिनल बीहक जूं निशानियूं ॾिसो। ही बीहक जूं निशानियूं आहिनि। नंबर पहिरियों पूरो दम, ही पूरे दम जी निशानी आहे। नंबर ॿियो थोरो दम, ही थोरे दम जी निशानी आहे। नंबर 3 दम यानी ही दम जी निशानी आहे। नंबर 4 अधु दम, ही अधु दम जी निशानी आहे। नंबर 5 सवाल जी निशानी, ही सवाल जी निशानी आहे। नंबर 6 अजब जी निशानी, ही अजब जी निशानी आहे। नंबर 7 वाक जूं निशानियूं, ही वाक जूं निशानियूं आहिनि। नंबर 8 ॾिंगियूं, ही ॾिंगे जी निशानी आहे। हे अहिड़ा इस्म जिन खे ॾिसी छुही या चखी न सघिजे पर फ़क़ति महसूसु करे सघिजे, उहे इस्म ज़ात आहिनि। जी दोस्तों, अहिड़ा इस्म जिन खे असां छुही नथा सघूं
सिर्फ़ु महसूस करे सघूं था तिन खे इस्म ज़ात चइबो आहे। अल्लाह ताला जो नालो इस्म ज़ात आहे। जीअं मिसाल ॾाहप बे हिकु ज़ात आहे, ॾाहप इस्म ज़ात आहे। असां इन खे सिर्फ़ु महसूस करे सघूं था, छुही नथा सघूं ऐं ॾिसी बि नथा सघूं। नंबर ॿियो, मिठाईअ में ॾाढो मिठाज आहे। हाणे मिठाज जेको आहे इस्म ज़ात आहे, इन खे असां छुही नथा सघूं ऐं ना ई ॾिसी सघूं था। नंबर टियों मिसाल सचाई सुठो गुण आहे। सचाई जेको आहे इस्म ज़ात आहे, इन खे असां सिर्फ़ु महसूस करे सघूं था, न ॾिसी सघूं था ऐं ना ई छुही सघूं था ऐं ना ई चखी सघूं था। ज़े हेठियां खाल भरियो। जी दोस्तो, हाणे हिननि खालनि खे भरींदासीं। अलिफ हर धंधो मुअज़्ज़िज़ ऐं खाल जोॻो थिए थो। खाल में लिखंदासीं एहतराम। बे महिनत हर धंधे में खाल विझे थो। खाल में लिखंदासीं बरकत। जीम लोहार अवल लोह खाल कंदो आहे। खाल में लिखंदासीं गरम। दाल कुंभार के धंधे कंदड़ खे खाल सॾिबो आहे। खाल में लिखंदासीं कुंभार या कुंभर।